नाज़रीन, नसीराबाद में इंसाननि जे हक़नि बाबति आलमी दिहाड़े ते कश्मीरियुनि सां ॿधीअ जे इज़हार लाइ कॉलेज जे उस्तादनि तरफ़ां रैली कढी वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी। जी नाज़रीन, जिते 10 दिसंबर ते पूरी दुनिया में इंसानी हक़नि जो ॾींहुं मल्हायो पियो वञे, उते कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती लाइ गवर्नमेंट डिग्री कॉलेज नसीराबाद जे उस्ताद शागिर्दनि ऐं स्टाफ तरफ़ां एहतजाजी रैली कढी वई आहे त मौजूद शुरा खां मालूम करियूं त अॼु जे ॾींहं ते हू कश्मीरियुनि लाइ कहिड़ो पैगाम ॾियनि था। अमन जे ॾियारे जे हिसाब सां कश्मीरियुनि खे केतिरी आज़ादी मिली आहे, कश्मीरी भाउरनि खे केतिरा पंहिंजा हक़ मिलिया आहिनि। सुवाल इहो आहे त आलमी अमन जो इदारो कश्मीरियुनि सां केतिरो ज़िम्मेवार बणियो आहे, हुन पंहिंजो रोल केतिरो प्ले कयो आहे। कश्मीर में 100 खां वधीक ॾींहंनि खां ज़ुल्म थी रहियो आहे, जारियत थी रही आहे। उनखे मुंझो ॾिनो वञे ऐं कश्मीरनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि, उन्हनि खे आज़ादी ॾिनी वञे। 1948 खां वठी जेको तव्हां ह्यूमन राइट्स ॾींहुं मल्हाईंदा था अचो, छा कश्मीर में उहे इंसान न आहिनि? उन्हनि खे इंसाननि जो सलूक नथो कयो वञे, जानवरनि खां बदतर त उन्हनि खां सलूक कयो थो वञे। असांजो सवाल आहे तव्हां खां त ह्यूमन राइट्स ॾींहुं तव्हां मल्हायो था, पर इंसानी हक़नि जे लाइ तव्हां कश्मीर लाइ छा कयो आहे? यूनाइटेड नेशंस के असां अपील था कयूं त कश्मीरियुनि खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे, प्लेबिसिट जो, उन्हनि खे पंहिंजे सेल्फ डिटर्मिनेशन जो हक़ ॾिनो वञे, उते रेफरेंडम करायो वञे त जीअं हो पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करे सघनि। मोदी सरकार के त हू उन्हनि तां जेका बरबरियत, जबरियत ऐं तशद्दुद जेको ज़ालिमानो ज़ुल्म कनि था, उन तां हटायो वञे ऐं उन्हनि खे पंहिंजो इंसानी हक़ ॾिनो वञे। आलमी इंसानी हक़नि जे ॾींहं ते कश्मीर बणिजंदो पाकिस्तान रैली डिग्री कॉलेज नसीराबाद तरफ़ां कढी वई, जिते इहो ई मुतालबो दोहरायो वियो आहे त जेसि ताईं कश्मीर खे हक़ ख़ुदि इरादियत न मिलंदो, जेसि ताईं कश्मीरी आज़ाद न थींदा, जेसि ताईं कश्मीर मां भारतीय जारियत ख़तम न थींदी, ही एहतजाज जारी रहंदा। कश्मीरी अवाम सां ॿधीअ तौर हिन क़िस्म जूं रैलियूं जारी ऐं सारी रहंदियूं। कैमरामैन सजाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़ नसीराबाद। ॿिए पासे नाज़रीन, सिंध जे ॿियनि शहरनि